एक घटीअ मां पीउ पुट क्रॉस कनि था। पुट खे सामान सां भरियल बाचको ऐं मथे ते कूलर आहे। रोड ते ॿ ॼणा बीठा आहिनि जेकी पीउ पुट खे ॾिसी हिक ॿिए खे इशारो कंदे चवनि था, ॾिस वॾा ॾिस, पाण अञा ताईं डंडो ॾुटो आहे पर वज़न वरी ॿार खां खणायो अथई। ॿियो माण्हू चवणु लॻो, हा साईं, हीअ त क़यामत जी निशानी आहे। माण्हुनि मज़ा त हया शर्म ई निकिरी वियो आहे। अहिड़नि माण्हुनि खे चाइल्ड लेबर जे केस में जेल मोकिलणु घुरिजे। पीउ पुट ॿिन्ही हमराहनि जी ॻाल्हि ॿुधी हिक ॿिए खे ॾिसी हैरान थियनि था। कुझु अॻिते हली पीउ पुट खां सामान वठी पाण खणे थो, जंहिं ते वरी बि हिननि खे ॾिसी ॿ माण्हू ॿिया हिक ॿिए सां मुखातिब थींदे चवनि था, यार अॼोके छोरनि मंझां त हया शर्म ई निकिरी वियो आहे। वीचारे कुराड़े पीउ खां वज़न खणायो अथई, लॻे थो हिन जी तरबियत सही नाहे थियल। इन ते ॿियो माण्हू चवणु लॻो, अदा चवे पंहिंजी क़िस्मत खे। माण्हू अलाह खां पुट घुरंदा आहिनि त जीअं वॾा थी बाह ॿेली थियनि ऐं कमकार में वज़न पंहिंजे कुल्हनि ते खणनि त जीअं वालदेन सुख वठी सघनि। इहा ॻाल्हि ॿुधी पुट वेतर परेशान थी वियो। कुझु अॻिते वधी सामान विराए खणनि था त अॻियां ॿ माण्हू हिननि खे ॾिसंदे हिक ॿिए खे चवनि था, चरियनि खे अञा सिंग थींदा आहिनि छा? कहिड़ो घणो सामान अथनि जो ॿिन्ही ॼणनि खयो आहे। एतिरो अकुल बि नथनि जो सॼो सामान खणी हिकिड़े खे ॾेई छॾनि। जंहिं ते ॿिए हमराह वराणियो, बाबा जॾहिं अकुल पियो विरहाइजे त ही माण्हू गेचण खणी झले बीठा हुआ। सॼो अकुल गेचण मां वही वियो अथनि। सम्झ में नथो अचे त हिननि खे एतिरो अकुल बि नाहे। हरू भरू ॿई ॼणा थकिजी पवंदा। अहिड़ी ॻाल्हि ॿुधी पीउ पुट खे चवणु लॻो, पुट तूं इन्हनि माण्हुनि ॾे ध्यानु न ॾे। असां जेकॾहिं अहिड़नि माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾेई रोज़ रोज़ पंहिंजे कमनि जो तरीक़ो मटाईंदासीं त कॾहिं बि कामयाबु न थी सघंदासीं। इन करे पंहिंजे कम जो तरीक़ो जेको असांखे सम्झ में अचे थो उहो ई सही आहे। छाकाणि जो माण्हू कंहिं बि ॻाल्हि में ख़ुशि न हूंदा आहिनि। ईअं चई ॿई ॼणा अॻिते वधी वञनि था।